नाज़रीन, मदई जी मां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं तो वज़ीर आज़म इमरान ख़ान जो मामले ख़ास डॉक्टर अरबाब ग़ुलाम रहीम मदई जी बाईपास पहुतो, जिते कारकुननि सदन जो गुलनि जी वर्खा करे इस्तक़बाल कयो। उन मौक़े ते हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, चढ़ी विया सिंध में, सिंध वारनि जे करे चढ़ी हूंदी न, सिंध हुकूमत जे करे। खाइण पीअण जूं शयूं जेके आहिनि न, या जेके नंढियूं शयूं सञियूं सुकियूं शयूं आहिनि, इहे सभु सिंध गवर्नमेंट जो जेको आहे सो उनजो ई आहे अमल दख़ल, उन जी ज़िम्मेवारी आहे। बाक़ी जेके महांगियूं शयूं मतिलबु पेट्रोल या उहो हाणे अलाह जी महिरबानी सां सस्तो थियणु शुरू थी वियो आहे पेट्रोल, अञा मज़ीद थींदो। ऐं मुंहिंजी त आउं त अलाह खे मञींदो आहियां, तंहिं करे आउं सम्झंदो आहियां सभु का शइ अलाह जे हुकुम सां थिए थी ऐं रेट बि फ़रिश्ता मुक़ररु कंदा आहिनि। तंहिं करे महांगाई सस्ताई उहो जेको आहे रेट फ़रिश्ता मुक़ररु कंदा आहिनि। इनखे मूं डिटेल पढ़ियो न आहे, जो आउं रियलिस्टिक ॻाल्हि कयां, मूं आउं त सफ़रनि में आहियां, डिटेल मूं पढ़ियो न आहे, कंहिंसां मशवरो कयां। हाणे जेकॾहिं सुठे तरीक़े सां ठाहियो अथनि त असां हुनखे क़बूलु कंदासीं, जेकॾहिं ग़लति ठाहियो अथनि माल खाइण वारो चकर जीअं अॻे 12 साल हलियो आहे, टाउन जा पैसा सभु MPMNS जे हवाले, कंहिं बि टाउन में कमु न थियो आहे, न सफ़ाई थी थिए न छा, त उहो वरी जेको आहे सो उनखे वरी उनखे ॾिसंदासीं। पर अञा मूं सही डिटेल ॾिठो न आहे, पर निज़ाम ई ठीकु कंदा न आहिनि। इहे निज़ाम उहो ठाहींदा आहिनि जेको उन्हनि जे हक़ में वञे, इलेक्शन में बि ऐं प्लस पैसा बि जेको उन्हनि जे हथ में हुजनि, जेके बि डिपार्टमेंट हिननि जे कंट्रोल में हुजनि, उहो ईअं कंदा आहिनि। असां रोड ते बीठा आहियूं, ट्रैफिक